नासिक कौमी असेंबली में गुल प्लाज़ा साने ते बहस दौरान अपोजिशन मेंबरन एहतजाज कयो आहे। एमक्यूएम मेंबरन स्पीकर जे 2.5 सालो एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। ख्वाजा आसिफ चयो आहे त गुल प्लाज़ा बाहि वाक़े ते जेतिरो अफ़सोस कजे उहो घटि आहे। कराची जे मसइलनि जो ज़िम्मेवार सिस्टम आहे। लोकल गवर्नमेंट सिस्टम आणणो पवंदो। अख़्तियारी हेठि सतह ते मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। जेको चवंदो हो रोराईंदासीं उहो अॼु पाण रोए रहियो आहे। मुतहिदा एमएनए फारूक सत्तार तकरीर कंदे चयो त पाकिस्तान खे बचाइणो आहे त कराची खे बचाइणो पवंदो। कराची वाक़ियो क़ौमी सानो आहे। प्लाज़ा में लॻल बाहि असांजे दिलनि में लॻी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। क़ौमी असेंबली में गुल प्लाज़ा साने ते बहस दौरान अपोजिशन मेंबरन एहतजाज कयो आहे। एमक्यूएम मेंबरन स्पीकर जे 2.5 सालो एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। ख्वाजा आसिफ चयो आहे त गुल प्लाज़ा बाहि वाक़े ते जेतिरो अफ़सोस कजे उहो घटि आहे। कराची जे मसइलनि जो ज़िम्मेवार सिस्टम आहे। लोकल गवर्नमेंट सिस्टम आणणो पवंदो। अख़्तियारी हेठि सतह ते मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। जेको चवंदो हो रोआड़ींदासीं उहो अॼु पाण रोए रहियो आहे। मुतहिदा एमएनए फारूक सत्तार तकरीर कंदे चयो आहे त पाकिस्तान खे बचाइणो आहे त कराची खे बचाइणो पवंदो। कराची वाक़ियो क़ौमी सानो आहे। प्लाज़ा में लॻल बाहि असांजी दिलनि में लॻी आहे।